क्यों निकाला मुझे, क्यों निकाला? अस्सलाम वालेकुम सिंधी इन्फो सां गॾु आऊं आहियां अब्दुल क़यूम। दोस्तों अॼु जो टॉपिक आहे मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़, जंहिंमें तव्हांखे नवाज़ शरीफ़ जी ज़िंदगी ऐं सियासी करियर जे बारे में ॿुधाईंदासीं। वीडियो इंट्रस्टिंग आहे, आख़िर ताईं ॾिसिजो। अचो त हलूं था वीडियो जी तरफ़। मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ 25 दिसंबर 1949 में लाहौर में पैदा थियो। नवाज़ शरीफ़ जे वालिद जो नालो मोहम्मद शरीफ़ हुयो, जेको हिकु कश्मीरी तिजारती शख़्स हो। नवाज़ शरीफ़ गवर्नमेंट कॉलेज लाहौर मां BA कई आहे। उन खां बाद पंजाब यूनिवर्सिटी मां वकालत जी डिग्री हासिल कई। नवाज़ शरीफ़ खे हिकु न्याणी आहे मरियम नवाज़। हू पाकिस्तान में सियासी तहरीक हलाए पई। ॿ पुट आहिनि, हसन नवाज़ ऐं हुसैन नवाज़, जेके लंडन में आहिनि। नवाज़ शरीफ़ जी सियासी तरबियत पाकिस्तान जे फ़ौजी आमिर जनरल ज़िया उल हक़ जी छांव हेठि थी। ज़िया दौर में हू वॾे अरसे ताईं पंजाब हुकूमत में शामिल रहियो। उन वक़्तु हू पंजाब जो वज़ीर ख़ज़ाना बि थियो। 1988 में आमिरियत जी छांव हेठि थींदड़ चूंडुनि में नवाज़ शरीफ़ इस्लामी जमहूरी इतिहाद जे प्लेटफॉर्म तां पंजाब असेंबली जी सीट ते अक्सरियत सां कामयाबु थियो ऐं पंजाब जो वॾो वज़ीर मुक़ररु थियो। 1988 में ई जनरल ज़िया उल हक़ जुणेजो हुकूमत खे बरतरफ़ कयो, मगर हिन नवाज़ शरीफ़ खे पंजाब जो निगरान वज़ीर आला तौरु बरक़रार रखियो। ही अमल जनरल ज़िया ऐं नवाज़ शरीफ़ जे क़रीबी रिश्ते खे ज़ाहिर करे थो। दोस्तों 1990 में मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो जी हुकूमत खे करप्शन जे इल्ज़ामनि में ख़त्म कयो वियो। 1990 में ॿीहर इलेक्शन थी। हिन इलेक्शन में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मुख़ालिफ़ इस्लामी जमहूरी इतिहाद हुयो, जंहिंजी सरबराही नवाज़ शरीफ़ वटि हुई। PP हिन इलेक्शन में मज़बूत पार्टी हुई, मगर इलेक्शन जा नतीजा हैरान कंदड़ निकिता। इस्लामी जमहूरी इतिहाद खे कामयाबी मिली, जंहिं सबबु नवाज़ शरीफ़ मुल्क जो पहिरियों भेरो वज़ीर आज़म थियो। उन वक़्तु इस्लामी जमहूरी इतिहाद ते इल्ज़ाम लॻो त ख़िलाई मख़लूक़ पंहिंजी जेब मां ख़र्च करे इस्लामी जमहूरी इतिहाद ऐं नवाज़ शरीफ़ खे कामयाबु करायो आहे, जंहिं मां ज़ाहिर थिए थो त ख़िलाई मख़लूक़ ख़िलाफ़ रड़ियूं कंदड़ नवाज़ शरीफ़ पाण हिकु ख़िलाई मख़लूक़ जी पैदावार आहे। नवाज़ शरीफ़ 1990 खां 1993, 1997 खां 1999, आख़िरी दफ़ो 2013 खां 2017 ताईं 3 चकर पाकिस्तान जो वज़ीर आज़म रही चुको आहे। 1999 में नवाज़ शरीफ़ जी हुकूमत खे फ़ौजी आमिर जनरल परवेज़ मुशर्रफ़ ख़त्म करे छॾियो। परवेज़ मुशर्रफ़ सां डील खां बाद नवाज़ शरीफ़ सऊदी अरब जिला वतनी काटी। 2006 में सियासी हरीफ़ शहीद बेनज़ीर भुट्टो सां मुलाक़ात खां बाद मुल्क में जमहूरियत खे बहाल कराइण लाइ अहद कयो। 2007 में नवाज़ शरीफ़ ॾेह मोटियो। उन वक़्तु पाकिस्तान में हिकु वॾो सियासी जोश ऐं जज़्बो हुयो। दिसंबर 2007 ई उहो ॾींहुं हुयो जॾहिं पाकिस्तान सियासी यतीम थी वियो। मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो खे रावलपिंडी जे लियाक़त बाग़ में शहीद कयो वियो। उन खां बाद माण्हुनि में ग़म ऐं गुस्से सबबु पाकिस्तान पीपल्स पार्टी खे 2008 जी इलेक्शन में कामयाबी मिली वई। नवाज़ शरीफ़ जी पार्टी ॿिए नंबर ते आई। 2008 जी इलेक्शन खां बाद ज़रदारी हुकूमत वटि बहितरीन मौक़ो हुयो पंहिंजी पार्टी खे मज़बूत करण जो, सिंध ऐं पाकिस्तान खे ख़ुशहाल करण जो, पर हू नाकाम रहिया। महांगाई ऐं दहशतगर्दी अरूज ते वधी वई, जंहिं सबबु 2013 जी इलेक्शन ॿीहर नवाज़ शरीफ़ खटी वज़ीर आज़म थी वियो ऐं PP फ़क़ति सिंध ताईं महदूद थी वई। 2013 में सियासी ॿार तहरीक इंसाफ़ बि हिकु बालिग़ सियासी पार्टी थी वई हुई, जंहिंखे नौजवाननि जी पार्टी बि चयो वियो। इमरान ख़ान बि हिकु नओं चहिरो हुयो, आज़मायल न हुयो, जंहिंखे माण्हू पसंदि करण लॻा। नवाज़ शरीफ़ जो ज़वाल तॾहिं शुरू थियो जॾहिं पनामा लीक्स आई। उनमें नवाज़ शरीफ़ जो ख़ानदान बि शामिल हुयो। इन चीज़ जो फ़ाइदो वठंदे इमरान ख़ान हुकूमत मुख़ालिफ़ मुज़ाहिरा शुरू कया ऐं नवाज़ खां इस्तीफ़ा जो मुतालबो कयो। आख़िरकार सुप्रीम कोर्ट जांच पड़ताल जो हुकुम ॾिनो। 2017 में नवाज़ शरीफ़ खे मुतहिदा अरब अमारात में कमु करण जो इगामो ज़ाहिर न करण ते 5 सालनि ताईं नाअहिल करार ॾिनो वियो, जंहिंजो बिराह रास्त फ़ाइदो तहरीक इंसाफ़ खे थियो।
2018 जी इलेक्शन में इमरान ख़ान जी पोजीशन मज़बूत थी वई ऐं हू कामयाब थी वियो। हिकु दफ़ो ॿीहर अदालती फ़ैसिलो नवाज़ शरीफ़ जे ख़िलाफ़ आयो, जंहिंमें करप्शन जे केसनि में नवाज़ शरीफ़ खे 10 सालनि जी क़ैद ऐं 8 मिलियन पाउंड जुर्माने जी सज़ा ॿुधाई वई। नवाज़ शरीफ़ खे अरेस्ट बि कयो वियो। उन खां पोइ नवाज़ शरीफ़ इलाज सां गी लंडन हलियो वियो, जेको हिन वक़्तु बि लंडन में आहे। नवाज़ शरीफ़ पंहिंजे ख़िलाफ़ साज़िशनि जो इल्ज़ाम ख़िलाई मख़लूक ते हणे थो ऐं 2018 में इमरान जी कामयाबी खे बि नथो मञे, मगर हक़ीक़त त ही आहे हू पाण हिकु ख़िलाई मख़लूक जी पैदावार आहे। 1990 में हिन जे इस्लामी जमहूरी इतिहाद जी कामयाबी बि ख़िलाई मख़लूक जे हथां थी। दोस्तो चवंदा आहिनि जैसी करनी वैसी भरनी, जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। इहा कहावत नवाज़ शरीफ़ जी कहाणी में लागू थिए थी। उम्मीद आहे ही वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वधीक दिलचस्प वीडियोज़ लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, घंटी जे निशान खे ज़रूरु क्लिक कजो। इन सां असांजी हर वीडियो तव्हां ताईं पहुचंदी। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।